जय झूलेलाल। फादर्स डे जूं तव्हां सभिनी खे शुभकामनाऊं। माता भी तू, पिता भी तू। फादर्स डे देश भर में प्यार ऐं हर्षोल्लास सां गॾु मल्हायो वियो। त हिन कोरोना काल में सभिनीनि पंहिंजे माता पिता जी ॾाढी यादि आई, चिंता बि थी। कुझु माण्हुनि पंहिंजे माता पिता खे खोयो बि आहे, कुझु माण्हुनि बचायो बि आहे। अॼु कई माण्हुनि जी अखियुनि में दो तरह जा आंसू हुया। जिन्हनि पंहिंजे माता पिता खे खोयो आहे उन्हनि जी अखियुनि में दुख जा आंसू हुया, ऐं जिन्हनि माण्हुनि पंहिंजे माता पिता खे बचाए वरितो उन्हनि जी अखियुनि में ख़ुशी जा आंसू हुया। जंहिंजा माता पिता जीवित आहिनि उन्हनि पंहिंजे माता पिता जी पूजा अर्चना कई, ऐं जंहिंजा पिता जीवित न हुया उन्हनि जी फ़ोटो ते माला पाराए करे दीप प्रज्वलन कयो। त इन ई तरह सिंधी कॉलोनी मनोहर टाकिज जे पीछे जूना बिलासपुर में फादर्स डे जे ॾींहुं विजय पंहिंजी माता जी पूजा अर्चना करे तिलक लॻायो, आरती कई, केक कटियो, केक कटे करे खाराए आशीर्वाद वरितो। विजय चयो त मुंहिंजे पिता जो स्वर्गवास जॾहिं मां 2 साल जो हुयुमि तॾहिं थी वियो हुयो। मुंहिंजी माउ ई मूंखे पाले पोसे वॾो कयो आहे ऐं हिन क़ाबिल ठाहियो आहे त मां पूरी दुनिया जी चकाचौंध भीड़ भाड़े में पंहिंजे पाण खे कीअं संभालियां, कीअं अॻिते वधां। अॼु मां जेको कुझु बि आहियां पंहिंजी माता जी वजह सां आहियां। मुंहिंजे लाइ त मुंहिंजी माउ ई मुंहिंजी पिता समान आहे, छो त उन्हनि मूंखे पिता जो बि प्यारु ॾिनो, पिता जी कमी थियणु न ॾिनी। इन लाइ उहा ई मुंहिंजी माउ आहे, उहा ई मुंहिंजी पिता आहे। गोविंद सभिनी खां पहिरियां पंहिंजी दादी जी पूजा कई, उनखां पोइ पंहिंजे पिता जी पूजा कई, पंहिंजे भाई नीरज सां गॾु तिलक लॻायो, आशीर्वाद वरितो, केक कटे करे दादीअ खे पिता खे खारायो। गोविंद चयो जंहिं ॾाॾीअ मुंहिंजे पिता खे जनमु ॾिनो आहे पहले उहा मुंहिंजे लाइ पूजनीय आहे। इन लाइ पहली पूजा हुन दादीअ जी जिन्हनि मुंहिंजे पिता खे जनमु ॾिनो। विजय ऐं मां गोविंद खे आशीर्वाद ॾिनो, चयो जुग जुग जियो मेरे लाल, सदा खुश रहो, पढ़ो लिखो, आगे बढ़ो, कलेक्टर बनो, अपने समाज का, अपने शहर का, प्रदेश का, अपने देश का नाम गर्व से ऊंचा करो, हमेशा संतनि जी सेवा कंदा रहो, पंहिंजे कुल जो नालो गर्व सां ऊंचो कयो। इहा ई दुआ ऐं आशीर्वाद आहे असांजो तुंहिंजे लाइ। अॼु हर पिता पंहिंजे ॿारनि लाइ इहा ई दुआ, इहो ई आशीर्वाद ॾींदो। असां अॼु उन सभी पुण्य आत्माउनि खे जेके कोरोना काल में भॻवान जे पास पहुती आहिनि उन्हनि जी शांति लाइ प्रार्थना कयूं था, ऐं जिन्हनि माण्हुनि पंहिंजे माता पिता खे खोयो आहे भॻवानु उन्हनि खे दुख सहण जी शक्ति ॾिए, उन्हनि जे उज्जवल भविष्य लाइ कामना कयूं था। जय झूलेलाल।